अस्सलाम वालेकुम। मां शुरू कई आहे सीरीज़ पंहिंजी कार्ड मेकिंग हैंडमेड कार्ड्स। उहा सीरीज़ मां शुरू कई आहे, उनजो पहिरियों पार्ट मां शेयर करे चुकी आहियां, जंहिंमें मां तव्हांखे कुझु मटीरियल्स जेके आहिनि तव्हांखे ॾेखारिया हुया। ये सीरीज़ में जो शुरू कर चुकी हूँ हैंडमेड कार्ड्स की, तो उसमें पहला पार्ट जो था उसमें मैंने कुछ मटीरियल्स आप लोगों के साथ शेयर किए थे कि हमें क्या क्या चाहिए जब हम कार्ड बनाना शुरू करें। तो ये मेरे पास कुछ बने हुए जो कार्ड्स हैं, ये हैं क्रॉस स्टिच कार्ड्स। इन सब में ये 4 सूती पे क्रॉस स्टिच बना हुआ है और ये पीसेस इसमें लगे हुए हैं। तव्हां ॾिसी सघो था त ही 4 सूतीअ ते भर्त भरियल आहे, क्रॉस स्टिच भरियल आहे ऐं इहो मां जेको आहे कार्ड्स में इस्तेमालु कयो आहे। त हिन वीडियो खां पोइ जेका वीडियो मां स्टार्ट कंदमि उन में इनशाला मां तव्हांखे इहे क्रॉस स्टिच कार्ड ठाहिणु सेखारींदमि। तो सभी खां पहिरियों ही भर्त जेको असां भरियो आहे इन जे लाइ कोई ख़ासि कपिड़ो न वरितो आहे। इसके लिए अलग से हमने कोई कपड़ा नहीं लिया, बल्कि आपको मैं दिखाती हूँ कि किस तरह छोटे से छोटे बचे हुए पीसेस के ज़्यादातर मेरी बेटी ही काम करती है, उसने मुझे बना के दिए हैं। मुंहिंजी धीअ ही मूंखे भरे ॾींदी आहे पीसेस, उन खां पोइ मां इहे कार्ड्स में यूज़ कंदी आहियां। हुनखे ॾाढो शौक़ु आहे, उहा वॾा वॾा जेके आहिनि पंहिंजा प्रोजेक्ट्स भरींदी आहे। उन्हनि मां जॾहिं नंढियूं पटियूं कपिड़े जूं बचंदियूं आहिनि तो उहे भी न उछलाईंदी आहे। ये खणी समझो तो मुँह वारो रूह पियल अथसि। तो मेरी बेटी जब कोई बड़ी चीज़ें बनाती है और ज़्यादा काम करती है, उसमें से जो छोटे पीसेस बच जाते हैं उसको भी वो ज़ाया नहीं करती, बल्कि उनको यूज़ करती है। ही मां पहिरियों तव्हां सां शेयर करे चुकी आहियां, उनजा भरियल फ्रेम हैं, ये भी मैं शेयर कर चुकी हूँ आप लोगों के साथ पहले अपनी लिविंग रूम की वीडियो में। तो वो जब इस तरह के काम करती है तो इनमें से थोड़े बहुत साइड की पट्टियाँ छोटे पीसेस बच जाते हैं। जॾहिं बि उहा कुझु वॾो ठाहे थी त उन मां जॾहिं नंढियूं पट्टियूं बचनि थियूं, साइड मां के पीसेस बचनि था, त उन्हनि ते मूंखे कार्ड्स जे लाइ भर्त भरे ॾींदी आहे। हिकु त उनखे भर्त भरण जो शौक़ु आहे, क्रॉस स्टिच उन बेशुमार कई आहे। कॾहिं थी सघियो त मां उनजो कमु वॾे पैमाने ते तव्हां सां शेयर कंदसि। उसको बहुत ज़्यादा शौक़ है एम्ब्रॉयडरी का, क्रॉस स्टिचिंग का, तो बहुत कुछ वो कर चुकी है। वो मैं आपके साथ कभी मौका मिला तो शेयर करूँगी। फ़िलहाल मैं आपको दिखा रही हूँ कि किस तरह एक छोटे छोटे ये पीसेस पे ये काम किया गया है। आप ये देखें, ये मैं आपके साथ डिज़ाइन शेयर कर रही हूँ कि इसके लिए ना तो अलग से कपड़ा लेने की ज़रूरत है, बस थोड़ी सी मेहनत लगती है, उसका शौक़ भी पूरा होता जाता है और मेरा भी काम चलता रहता है। तो छोटे बड़े हर तरह के पीसेस पे उसने ये चीज़ें बना कर दी हैं मुझे। ये देखें, ये कितने चुने से पीसेस हैं। ये नंढड़ा नंढड़ा टुकड़ा, नंढड़ियूं नंढड़ियूं पट्टियूं पीसेस, उन्हनि ते उहो मूंखे हमेशा भरे ॾींदी आहे ऐं मां उन्हनि खे पोइ पंहिंजे हिसाब सां मुख़्तलिफ़ शयुनि ते हणंदी आहियां। ऐं हीअ ॾिसो, ही गिफ्ट्स ठाहिया अथसि ऐं हिन भर्त में हुन ज़री भी इस्तेमालु कई आहे। चमकीला धागा जो कलाबत्तू बोलते हैं, ज़री बोलते हैं, वो भी उसने यूज़ किया है। और इसके अलावा ये देख लें, ये एक पीस पे इसने 2 बनाए, इसमें से 2 कार्ड बनेंगी। हैप्पी बर्थडे लिखा हुआ है, फूल बने हुए हैं। और उसके बाद उसने जो पट्टियाँ यूज़ की हैं, बारीक पतली पतली पट्टियाँ, बेस्ट विशेस, ये देखें किस कदर हसीन, माशाल्लाह। ये ॾिसो, ही नंढियूं नंढियूं सन्हड़ियूं पट्टियूं ऐं हिन जी माप तव्हां ॾिसो 2 आङुरनि खां बि नंढी आहे ऐं हीअ बि 2 आङुरनि खां तक़रीबन या 2 आङुर खणी सम्झो। त उन्हनि ते उहे मुख़्तलिफ़ मूंखे शयूं भरे ॾींदी आहे, जेके ही अहिड़े टाइप जूं मां पर्सिस ते पाउचिस ते हणां थी ऐं जेके नंढा पीसेस आहिनि उहे मां कार्ड्स ते हणंदी आहियां। ही कुझु मूं भरिया आहिनि, ही मुंहिंजी एम्ब्रॉयडरी थियल आहे। ही ॾिसो, ही कॉफ़ी जा कप्स ऐं कुझु ही मूं ठाहिया आहिनि। हाणे ही अलॻि कार्ड ते लॻंदा ॿई, ही अलॻि, ही ॿ अलॻि ऐं ही ॿ अलॻि। त इहे नंढा नंढा पीसेस इहे अहिड़े क़िस्म जी एम्ब्रॉयडरी करे ऐं असां आराम सां कार्ड्स में इस्तेमालु कयूं था, जिन जो ही तव्हांजे साम्हूं आहे। त इनशाला नेक्स्ट जेका मुंहिंजी वरी वीडियो हूंदी, पार्ट 3 जेको हूंदो, उहो हूंदो मुंहिंजो ही क्रॉस स्टिच वारा पीसेस कार्ड में कीअं यूज़ कजनि। ऐं सिर्फ़ु इहो कपिड़ो नथो लॻे, ॾिसो उन सां गॾु ही वर्डिंग आहे, उन सां गॾु ही गुल आहिनि, ही नग लॻल आहिनि, ही पर्ल्स आहिनि, मोती आहिनि, ही स्टिकर्स आहिनि, हर कंहिं ते ही डिफरेंट डिफरेंट शयूं ये भी लगेंगी। तो ये सॼियूं टेक्निक्स, ये सारी टेक्निक्स मैं आपके साथ शेयर करूँगी कि एम्ब्रॉयडरी तो कर ली, पीसेस तो आ गए हमारे पास, अब उनको यूज़ कैसे करना है और उसके साथ हमें कौन कौन से और मटेरियल्स जो हैं वो
लगानी पड़ेंगी। तो मुझे उम्मीद है आपको ये वीडियो अच्छी लगी होगी। ये सिलसिला मेरा इंशाल्लाह चलता रहेगा, कुछ ना कुछ वीडियोज़ में इसके सिलसिले में बनाऊँगी जिसमें मैं आपको मुख्तलिफ़ टेक्निक सिखाऊँगी। तो लाइक कीजिएगा, कमेंट कीजिए, वीडियो शेयर कीजिए। हमेशा चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। ही टाइम जो सही इस्तेमालु अथव। ही टीवी ॾिसंदे थोरी देरि साह पटींदे कमु करे थकिजी पियासीं, वेठासीं, बास्केट असांजी ठही पई आहे, उन में असां इहो कमु करणु शुरू थी वियासीं। त हीअ टाइम जो सही इस्तेमालु आहे। पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, हमेशह प्यार सां कमु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाल्लाह हिन हैंडमेड कार्ड जे सीरीज़ जे सिलसिले में वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अलाह वाही।